ॿई हिकु जहिड़ा आहियूं। हाणे इल्मु ॿिन्हिनि जो बराबरि आहे। उहे सभु ॻाल्हियूं अव्हां जे कननि ताईं पहुची वयूं। असांखे असरु कोन पियो थिए। मुंहिंजा दोस्तो घड़ो आहे फिक्र जो खाली, नलके ते खणी वञो हैंडपंप ते, हीअ ऊंधो जले वो नलको हलाइजा। 24 कलाक नलको हलाइजा। कसम तो खणा त न घड़े में पाणी जो बि कोन ईंदो, ऊंधो रखल आहे। पर जे घड़े खे सऊं रखी 5 मिंट नलको हलाईंदा त बि भरिजी पवंदो। असांजे दिल जो थां ऊंधो आहे, उनमें क़ुरान वारी बारिश जो पाणी पवे ई कोन थो। हिकिड़ो जे न घर में असांजे बेनुमाज़ी हूंदो, हिकिड़ो बेनुमाज़ी असांजे घर में न 8 भाती, हिकिड़ो जेकॾहिं बेनुमाज़ी हूंदो न तो उन हिकिड़े बेनुमाज़ी जे करे जेका घर में नहूसत ऐं बेबरकती पवंदी, उहा उन्हनि बाक़ी 7 जो कमु लायो बीठी हूंदी। ॿुधी छॾियो, कीअं बुराई हमेशह बुराई बुछड़ाई ख़राबी चङाई जे मथां ॻाल्हि थी। अदा ही कपिड़ो आहे, हीअ सञा थो मीटर खां वधीक सॼो पाक आहे, मूं पाण धोतो आहे हथ सां। हाणे इन खे कपिड़े खे छा था करूं, हिकिड़ो फुड़ो पेशाब जो था विझूंसि, हिकिड़ो फुड़ो सॼे कपिड़े जो कमु लही। मट पाणी जो आहे, हुनमें 20 लीटर पाणी आहे, हुनमें हिकिड़ो फुड़ो ऐं पेशाब जो विझो, इहो हिकिड़ो फुड़ो 20 लीटरनि जो कमु लाइ छॾे।